निकता था ये घुंडण था उन जो ॻोठ लकी शाह सदर मां जेके निकता उतां जेके टरिया न पीसिन जिन वारा हलिया विया मथे। हाँ पीसिन ॻाल्हि कई त पाण मच्छी जे टुकर तां वठी निकिता ठीक है। तूं हेतिरा कीअं ॿाहिरि वेठो पोइ चई त की भला मुंहिंजे दुआ सां मुंहिंजे उस पासे वेठा हिते जेके पहिरीं आया पोइ पहिरीं कहिड़ा हुआ हिते गुंडण वारा जेके तव्हां चयो न हिते वॾा ये मकान राजन शाह जो सदियनि साईं। हाँ इहे ई हुआ राजन शाह इहे ई आहे इहे सैयद आहे पोइ असीं सभु गॾु आहियूं टने मिठा खान वारा जेके सैयद हींअर न हाँ हाँ इहे असीं हिते माइट आहियूं हिते गॾु आहियूं। राजन शाह खां हेठि राजन शाह मंझि हुनजा बि ॾाढा आहिनि त असांजा बि ॾाढा उन खां पोइ जेको हितां उथिया हाँ उहो ख़बर न आहे त असांजा माइट हिन पासे विया मथे हिन वॾवारे पासे ॾे विया। हिते बि को सादातनि जो मकान आहे लकियार जो हिते बि को मकान आहे इन पासे बि आहे। हाँ पोइ उतां खां उथी अॻु में टने मिठा खान वारा आया टने मिठा खान जे इलाइक़े में इहे सैयद पोइ उन्हनि जो असांजो हिकिड़ो सैयद हो मुराद शाह जेको वॾे वॾो सम्झो था बहरहाल उहो इन इलाइक़े में मालवंत माण्हू हो ऐं ॾाढो माण्हू कंहिंखे सांदो काढो उते असांजा सैयद आया। हाँ पोइ उन्हनि खे माल हुन तड़े कढियो जूई मां मुराद शाह। हाँ वो वापसि आया उते सैयद असांजो वरी जमाल शाह जेको असांजे हिते पाणे जमाल शाह मां उहो वरी हेठि ॿियो को जमाल हो। हाँ 3-4 जमाल ई गुज़रिया हाँ उहो पे जवान नौजवान हो वेढ़ाको उनजो इहो शाह आहे हिकिड़ो इहो माल डोड़ाए ख़ुदा जी ज़मीन तां हाँ उन जी पाण विढ़िया उन शाह मुराद शाह जमाल शाह हाँ उन कुटे रवानो न कयो पोइ हुन पधर कोन खे सैयद ऐं उहो साॻियो नालो असांजे सैयदनि रखियो उहो मुराद शाह जेको हाजी फतेहदीन शाह टंडे मिठा खान वारो उनखे एतिरी ज़ाती ख़बर हुई जो असांजे सैयदनि मां चई त इहो हीउ मुंहिंजो माइट हुयो हीउ मुंहिंजो माइट हुयो। न हिते भला थोरो बुनियाद खे ॾिसूं हिते भला जेके टरी आया राजन शाह न हेठि तो पाड़ा पे ॿुधाए न ॿ टे पाड़ा असांजा माना 3 ॾाॾा हिते इधर शाह जीएल शाह इहे आहिनि हबीब शाह जो औलाद। हाँ हबीब शाह हुते जो अथव लकी शाह सदर हबीब शाह जो औलाद हिते आयो जीएल शाह जमाल शाह फाज़िल शाह इहे 3 हिते आया उन जो तुरपतूं हिते राजन शाह जे ॿाहिरि पासे अॻियां वॾियूं हाणे त भेड़ थी वियनि वॾियूं तुरपतूं इहे 3 असांजे साईं। इहो राजन शाह हिन खां वॾो की राजन शाह हिन खां हेठि शाह वॾो बुज़ुर्ग शाह हू जो नालो उनजे मकान जो बाक़ी दफ़न उहे बि हिते अथनि। हाँ माना हबीब शाह मां पोइ राजन शाह हबीब शाह जो नालो मथे आहे सैयदनि में उन खां पोइ राजन शाह मां पोइ 3 पाड़ा मुंहिंजे चाचे पुछा कई हुते इहे 3 पाड़ा उन्हनि 3 पाड़नि मां पोइ पाड़ा अॻिते वधिया। हाणे त शुक्र 4-5 थी वियूं।